मोरो मां वाक़े अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करायो आहे रिज़वान अली जुमाणी। पीपी घरू अज़ीज़ ज़ियाउल हसन लंजार जे बंगले खे बाहि ॾियण वारे वाक़े जी रिपोर्ट पेश कई वई आहे। ॼाणायो वियो आहे त जीडीए रहनुमा एनपीपी चेयरमैन साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर रईस गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं एनपीपी सिंध जे सदर साबिक़ सूबाई वज़ीर रईस मसरूर अहमद ख़ान जतोई जे चवण ते असां एहतजाज कयो हुयो ऐं लंजार हाउस खे बाहि ॾिनी हुईसीं। इरफान लगारी ज़ाहिद लगारी खे पंहिंजे साथियुनि जूं गोलियूं लॻियूं आहिनि। पुलिस रिपोर्ट अहिड़ो 164 वारो बयान गिरफ़्तार जवाबदार तालिब सोलंगी वलद नसीर सोलंगी पुलिस खे ॾिनो आहे, जेको बयान कोर्ट में पेश कयो वियो आहे। यादि रहे त 2 ॾींहं अॻु जवाबदार तालिब सोलंगी मोरो जी अदालत में अहिड़े इक़रारी बयान तां फुरी वियो हुयो। बाद में ॿीहर पुलिस हवाले कयो वियो। पुलिस महिरबानी खणण खां पोइ अॼु 16 जून 2025 ते लिखत तोड़े रिकॉर्डिंग तौरु इक़रारी बयान वरितो वियो अथसि, जेको बयान कोर्ट में पेश कयो वियो आहे। अहिड़े बयान जारी थियण खां पोइ गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई चयो आहे त असां सिंधु दरिया ऐं सिंध जी ज़मीनुनि जी मालिकी करे रहिया आहियूं, जंहिं सबबि असां मथां आए ॾींहुं पीपी सरकार कूड़ा केस दाख़िल कराए रही आहे ऐं पंहिंजा हथरादू ख़रीद कयल माण्हू असां मथां बचे बीहारे रही आहे। पीपी सरकार खां डिॼी असां झुकण वारा न आहियूं। भली कहिड़ी बि मंज़िल तां गुज़रणो पवे, असां गुज़री वेंदासीं। गिरफ़्तारियुनि खां न अॻु डिॼा आहियूं ऐं न वरी हाण डिॼंदासीं। सिंध जे वसीलनि ते सिंध हुकूमत खे कब्ज़ो कंहिं बि सूरत में न करणु ॾींदासीं। असांखे लंजार हाउस खे बाहि ॾियण वारा कम करणा हुजनि हा त दुहिल वॼाए कयूं, हा लिकी वार करण वारनि मां असां जतोई ख़ानदान न आहियूं। शायदि लंजार साहब असांजे वॾड़नि जी तारीख़ नाहे पढ़ी, तंहिं करे अहिड़ियूं किरियल हरकतूं पियो करे।